जी नाज़रीन, जीअं त असां मौजूद आहियूं ठारशाह सेप्को ऑफिस में, जिथे हाइड्रो यूनियन जा अॻुवान ऐं वर्कर जेको आहे सो सरापा एहतजाज आहिनि। हिननि जेको आहे निजकार के ख़िलाफ़ जेको आहे सो ऑफिस जी तालाबंदी करे एहतजाज जारी आहे। हिननि जो अचो त हिननि खां पुछूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। हीअ असां निजकारी जे ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे, तालाबंदी कई आहे, कमु छॾण जो एहतजाज कयो आहे। अगरि जे असांजे चवणु लेबर जो चवणु गवर्नमेंट कंदी ऐं असांजूं कंपनियूं निजकारी कंदियूं त असां हीअ एहतजाज वधाईंदासीं। ये असांजो निजकारी के खिलाफ़ एहतजाज आहे ऐं सभु मज़दूर सरापा एहतजाज आहिनि ऐं असां हुकूमत खे अपील था कयूं त हीअ निजकारी न कनि त बहितर आहे, न त हिन जो दाइरो असां वधायूं। हे असांजो एहतजाज आहे असांजो निजकारी जे ख़िलाफ़, कोटा जे ख़िलाफ़। कोटा ॾियनि असांखे 20 माण्हुनि जी जाइ ते हिकिड़ो माण्हू कमु थो करे, निजकारी करे थो, बिजली सस्ती करे पेमेंट थींदी, इनशाला पेमेंट थींदी। माण्हुनि जे लाइ अटो नाहे खाइण जे लाइ बिल किथां प्यारनि भाउ, बिल प्यारनि जे लाइ बि तो पैसो हुजे न। सब्ज़ी महांगी थी वई आहे, अटो आहे कोन्हे, चीनी कोन्हे, खंडु कोन्हे, कुझु बि न आहे खाइण जे लाइ। निजकारी कनि था, हे जेका निजकारी जेकी बि कंपनियूं अॼु ताईं निजकारी कयूं आहिनि, को फ़ाइदे में को बि हिकिड़ो फ़ाइदो ॾेखारनि मूंखे, को बि हिकिड़ो फ़ाइदो। हे मज़दूर आहियूं, असां रीढ़ जी हड्डी आहियूं पाकिस्तान जी। असां मज़दूरनि खे पोइते कंदे त पुट इमरान खान तूं बि कोन बचंदे। पहिरें बि असां एहतजाज कयो हुयो, जेको 4-5 ॾींहं असेंबली जो इस्लामाबाद में एहतजाज हलियो। वफ़ाक़ जा खाता टोटली उन में मौजूदु हुया, जंहिंमें गवर्नमेंट उमर अयूब वाइदो कयो त असां मरातू ॾींदासीं, डिसंबर में ॾींदासीं। उन जेको आहे सो उहे मरातू वाइदे जे बावजूदि यू टर्न वठी विया ऐं असांखे हीअं मरातू नथा ॾियनि। वरी चवनि था जुलाई में ॾींदासीं। जुलाई में त नई बजट ईंदी, नए साल जी ईंदी, जॾहिं त सूबनि पंहिंजे सूबाई गवर्नमेंट वारनि मरातू ॾिनियूं, उन्हनि 15% पघार वधाई ऐं असांखे जेको आहे 1 रुपयो वफ़ाक़ न ॾिनो। असां सां ज़ुल्म आहे। निजकारी जे ख़िलाफ़ जो असांजो एहतजाज आहे ऐं एहतजाज जेको आहे सो असांजो ई वसी रहंदो ऐं हिन कारे कानून ते असां लानत था विझूं ऐं जेको आहे सो ई निजकारी न करणु ॾींदासीं। ऐं जेको महांगाई जो दौरु आहे, तमामु महांगाई घणी आहे। जेको इमरान खान वाइदा कया मज़दूरनि खां, उहो मज़दूरनि जो जेको आहे हिकु वाइदो बि पूरो न कयो। महांगाई एॾी करे छॾी आहे, जेको चए पियो खंडु अटो जेको आहे सो मां सस्तो करे छॾियो आहे। का बि सस्ताई न थी आहे, न को भाॼी न को छा, को बि असांखे मराहत नथी ॾिनी वञे। जेको बि असांखे जेको आहे सो परेशानियूं आहिनि, असांजी को बि माना एम्प्लॉइज़ कोटा बि कान्हे का, न को नई अपॉइंटमेंट थी थिए, न कोई जेको आहे सो का भर्ती थी थिए। ऐं असां इन कारे कानून ते ख़िलाफ़ आहियूं ऐं निजकारी जे ख़िलाफ़ आहियूं, निजकारी कोन करणु ॾींदासीं। जी नाज़रीन, जीअं त तव्हां वापडा जे मुलाज़िमनि जा जेको आहे मुतालबा ॿुधा, हुननि जो चवणु आहे त जेके निजकारी ख़िलाफ़ जेको आहे जेसिताणी इहा हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वठंदी, तेसिताणी असांजो एहतजाज जारी रहंदो। ऐं कैमरामैन अकबर हुजण सां गॾु गुलाम शबीर हुजनि, टाइम न्यूज़ ठारूशाह।